अॼु सिंध हॉर्स एंड कैटल शो जो 6हों ॾींहुं आहे ऐं माशाल्लाह सां जेको असांजो न्याणियूं जेको आहिनि उन्हनि हीउ नंढिड़ो हिकिड़ो मिनी मेलो जेको आहे उहो हिन हायर सेकेंडरी स्कूल में जेको आहे उहो सजायो आहे ऐं असांजी न्याणियुनि जेको आहे उहो कल्चरल रिप्रेज़ेंटेशन सां गॾोगॾु साइंटिफिक रिप्रेज़ेंटेशन बि हिते कंदे जेको आहे पंहिंजे प्रोजेक्ट्स ऐं पंहिंजे मॉड्यूल्स जेके खणी आयूं आहिनि उन्हनि जी हिते नुमाइंदगी कई आहे। असांखे तमामु घणो जेको आहे फ़ख्रु महसूसु थी रहियो आहे त असांजी जैकोबाद जी न्याणी जेको आहे उहो हर शोबे में हर हुनर में जेको आहे अॻियां वधे पई ऐं माशाल्लाह सां जेको आहे हिते जैकोबाद जो जेको आहे मान आहे उनखे वधाए पई। साईं मुंहिंजा हीउ हफ़्ते खनि जो जेको आहे प्रोग्राम आहे जेको 10 फरवरी खां स्टार्ट थियो हो ऐं हाणे वञी 16 फरवरी ते एंड थींदो। सुभाणे हिन जो आख़िरी ॾींहुं आहे ऐं इंशाल्लाह उहो हॉर्स रेस सां ऐं कल्चरल म्यूज़िकल प्रोग्राम सां जेको आहे हिनखे इख़्तिताम पज़ीर थींदो। वॾी महिरबानी। मुंहिंजो इहो ई चवणु आहे त इहो थियणु घुरिजे हर साल। जेका क़ौम बि पंहिंजे कल्चर खे सकाफ़त खे विसारे थी, ॿोली खे विसारे थी, धरती जो ख़्यालु नथी करे, उहा क़ौम ऊंधाई जी तरफ़ वञे थी। ऐं माशाल्लाह असां पंहिंजे कल्चर जे हवाले सां, ॿोली जे हवाले सां, धरती जे हवाले सां दुनिया जे कुंड कुर्छ में सुञाता वञूं था। इहा असांजे लाइ फ़ख्रु जहिड़ी ॻाल्हि आहे। ॿी फ़ख्रु जहिड़ी ॻाल्हि मूंखे इहा बि आहे त 6 साल मूं एज़ अ टीओ कमु कयो, प्रोग्राम कराया। मीर साहब जंहिंजा चीफ गेस्ट हुया, अॼु बि मीर साहब चीफ गेस्ट ई हुया पर मसरूफ़ियत जे करे न अची सघिया आहिनि। उन जी कमी असांखे बाक़ाइदा तौर पे महसूसु थिए थी पर कमिश्नर साहब आया, उन्हनि जा लख थोरा, असां ते मैनेजमेंट जा लख थोरा जो सरकारी स्कूलनि खे उन्हनि जेको आहे एतिरो माना टाइम ॾिनो ऐं असांजी परफॉर्मेंस ॾिठी। ये टेबलो वगैरह तो ये पुरानी सकाफ़त के ज़ाहिर करण लाइ आहिनि जेके पिछले ज़माने में पुराणे ज़माने जो विलेजर्स जेके माण्हू ॻोठ में रहंदा उन्हनि जे बारे में ॿुधाइणो त उहे कीअं रहंदा। असां उन्हनि जे हवाले सां ई पुराणियूं शयूं मतिलबु हिते रखियूं आहिनि। टेबलो मॉडल ठाहिया आहिनि। मॉडल त असांजा ॾिसी सघो था त असां मॉडल ठाहिया आहिनि ऐं पुराणी सकाफ़त जे बारे में उन्हनि खे शो करूं था त उहे कीअं रहंदा। ऐं असांजी क्लास जो टेबलो आहे मतिलबु तव्हां उहो ॾिसंदव स्कूल जो पोइ तव्हांखे ॾिसी लॻे सकाफ़त जे बारे में इहो प्रोग्राम आहे। इन सां अगरि माण्हू अञा मतिलबु उन्हनि जे जज़्बो पैदा थींदो, उन्हनि जे अंदरि खे हो ॾियनि था वाक़ई छोकिरियूं आहिनि सभिनि जो इन बारे में। थैंक यू। असां हिते आया आहियूं ॾाढो इंजॉय कयो आहे ऐं असां हिते पंहिंजे महिनत सां शयूं ठाहियूं आहिनि, मॉडल्स ठाहिया आहिनि। झांझ कब जी कब्रिस्तान आहे, हिकु क़बर आहे ऐं पिजन हाउस आहे जंहिंखे असां कबूतरनि जो घर चवंदा आहियूं। मुंहिंजो नालो फिज़ा सुमरो आहे। मैं 9th क्लास जी स्टूडेंट आहियां। मुंहिंजी क्लास जो मिस रुकेश आहे ऐं मुंहिंजी स्कूल जेकी HM आहे उहा असांजी मैडम उमेरा खोकर आहे। असांजो स्कूल जो नालो गवर्नमेंट गर्ल्स सिंगल सेक्शन हाई स्कूल आहे। अरे जेको इहो सकाफ़त इहो जेको वग़ैरह इहे जेका टेबलो वग़ैरह माण्हू करनि था, जेको असांजो कल्चर थी वियो, असां कल्चर जे बारे में इन जे बारे में वग़ैरह टेबलो वग़ैरह ठाहींदा हुआसीं। उनखां बाद प्रोजेक्ट ठाहींदा हुआसीं। असां सकाफ़त जे बारे में प्रोजेक्ट ऐं मैथ पार्क वग़ैरह असां इहे सभु कुझु जेका कया आहिनि इहो असां अॼु जो कल्चर जे लाइ असां इहे ठाहींदा आहिनि ऐं असांजो टेबलो बि थींदो जेको तव्हांखे वणंदो। बसि थैंक यू।